अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां जमील शरयमी ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों काफ़ी सारनि दोस्तनि मुंहिंजे वीडियोज़ ते कमेंट कया हुआ त दादा जेको ड्रामो ख़तमु थींदो आहे उन खां पोइ जेका पटी हलंदी आहे उहा कहिड़े तरीक़े सां हलाई वेंदी आहे। त अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सारो प्रोसेस सम्झाइण वारो आहियां। सारो प्रोसेस असां जेको आहे हिन वीडियो में ई क्लियर कंदासीं। त सभ खां पहिरियां असां काइन मास्टर ओपन कंदासीं। काइन मास्टर ओपन करण खां बाद में असां ईंदासीं टेक्स्ट ते। टेक्स्ट ते अचण खां बाद में असांखे जेको कुझु लिखिणो हूंदो असां उहो लिखी छॾींदासीं। दोस्तों असां कुछ इन तरह जेको आहे टेक्स्ट ॾींदासीं। टेक्स्ट ॾियण खां बाद में असां हिन जो फ़ॉन्ट चेंज कंदासीं। दोस्तों फ़ॉन्ट चेंज करण खां बाद में असां थोड़ी हिन ते हल्की आउटलाइन ॾेई छॾूं था। तो दोस्तों हाणे हिनखे असां आख़िर ताईं रखंदासीं ऐं हिनखे हिते अची करे हिनखे लास्ट में हिते छिके वेंदासीं। ऐं हाणे थोरो ध्यानु ॾिजो, हे जेको तव्हांखे कुंड में की जो ऑप्शन नज़र अची रहियो आहे हिन की वारे ऑप्शन ते क्लिक कबो। उन खां बाद में असां सिंपल हिनखे ईअं मथे छिके ईंदासीं आराम आराम सां। ॾिसो बिल्कुलु हिन तरह, बिल्कुलु हिन तरह। त हीअ ॾिसो बिल्कुलु हिकिड़ो बहितरीन तरीक़े सां अची चुको आहे। ॾिसो दोस्तों, त इहो हुई अॼु जी वीडियो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असां हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक करे दोस्तनि सां शेयर करण त न विसारींदा। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।